जी मुंहिंजो नालो सुरैया जबीन आहे ऐं मां हिते 24/7 टीचिंग फार्मेसी ते इंचार्ज आहियां, इंचार्ज फार्मासिस्ट। असां हिते 24/7 मतिलबु 24 कलाकनि जे लाइ फार्मेसी जेका आहे उन ते कमु कयूं था ऐं इन में जेका आहिनि मरीज़नि जे लाइ हर तरह जी मेडिसन अवेलेबल आहे। तव्हांखे ॿुधण में ईंदो हूंदो जीअं र्यूमर्स हूंदा आहिनि त मेडिसन ना आहे, इशूज़ आहिनि चांटका जा, पर अहिड़ी काई बि ॻाल्हि ना आहे। तव्हां हिते पाण ॾिसो था हर तरह जी मेडिसन अवेलेबल आहे, OT जी मेडिसन अवेलेबल आहे, OPD जी आहे ऐं सभिनी खां वधीक त हिते ओरिजिनल इंसुलिन जेका आहे जेका माज़ी में दस्तियाब न हूंदी हुई ऐं इहो तमामु मुश्किल हूंदो हुयो त कोई ईअं ईज़ीली आसानी सां अची करे इंसुलिन वठे, पर हाणे इहो सभु सहूलियतूं जेका आहिनि उहा फराहम कयूं वियूं आहिनि। या माज़ी में मतिलबु असांजो जेका MS साहब काज़मी साहब हुआ उन्हनि जी कोशिशुनि सां इहा फार्मेसी ठही हुई ऐं हाणे जेका असांजा MS साहब आहिनि हमीद सूमरो, उहो बि तमामु वधीक एफर्ट्स वठनि था इन जी बहितरी जे लाइ, उहो बि इन ते तमामु वधीक कमु कनि था। जी बिल्कुलु बि न, हिते जेको आहे तमामु ईज़ी प्रोसेस आहे। मेडिसन इंसुलिन जे लाइ मरीज़ ईंदो आहे, पंहिंजे जेको डायबिटिक उनजो डॉक्टर हूंदो आहे, फिज़िशियन हूंदो आहे, उहो उनखे प्रिस्क्राइब करे ॾींदो आहे, पोइ असांखे पंहिंजी टेस्ट वग़ैरह ॾेखारींदो आहे ऐं इंसुलिन जी डोज़ ॾेखारींदो आहे। उन वटि डायबिटिक जी बुक बि हूंदी आहे, त पोइ जस्ट उहा ॾेखारे करे NIC असां वठंदा आहियूं ऐं पोइ असां उनखे ॾेई छॾींदा आहियूं। कोई बि अहिड़ो प्रोसेस न आहे, उन मरीज़ खे असां कोई बि मुश्किल में न विझंदा आहियूं त वञ MS ऑफिस वञ लिखाए अच या अहिड़ो कुझु बि न आहे, आसानी सां उन्हनि खे मिली वेंदी आहे। नालो मुंहिंजो अर्शद अली आहे, मां फार्मेसी में असांजी ड्यूटी आहे। फार्मेसी में असां OT जा जेका किटूं हूंदा आहिनि, सुबुह जो असांखे लिस्ट मिलंदो आहे, असां हिकिड़ो बि माण्हू OT जे अंदरि आहे पोइ असां उन्हनि किट ठाहे छली वॾी मेडिसन ॾींदा आहियूं। वार्ड जो असांजो मेडिसन ईंदी आहे, हीअ सेक्शन असांजी OT जी आहे, हीअ असांजी वार्डन जी आहे सेक्शन आहे। हिते जेको बि मेडिसन अचे थो वार्डन लाइ ॾियूं था, OT बि लाइ MS साहब जेको मेडिसन आहे असांखे सभु कुझु मिले थो। किट के बि मरीज़ खे असां फार्मेसी में ॿाहिरों दवा नथा मिले। एलोथिन जी प्रॉब्लम आहे, एलोथिन बि असांखे मिले थो, हर शइ पेशेंटनि खे मिले थो।